डिस्ट्रिक्ट रिपोर्टर शाहनवाज सांडी और ठठ मोरी मूजिब ख़बर शेयर कई पिया। गपचाणी थाणे जी हद मां बकार मुगल ऐं उबैद वारा मोटरसाइकिल ते वञी रहिया हुआ त अचानक हिननि खे फौरन घेरे वरितो। हिननि खां बाद मोबाइल फ़ोन 40,000 रोक रक़म फुर करे आसानी सां फरार थी विया, जंहिंजी कंप्लेन गपचाणी थाणे ते दाख़िल कराई। पुलिस मोबाइल ट्रेस कराई त लोकेशन में ॻोठ मीर मोहम्मद टालपुर जे हिक घर नाले अली हैदर बिरोई ऐं बरकत अली बिरोई जे घर ते गपचाणी पुलिस ऐं ॼाम साहब पुलिस पहुती ऐं साफ़िन भी पहुची विया, जंहिं ते पुलिस ऐं ॻोठाणनि विच में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में रायल न्यूज़ रिपोर्टर नूर हुसैन बिरोई ज़ख़्मी थी पियो, जंहिं ते नवाबशाह बी सेक्शन थाणे जी पुलिस, गपचाणी थाणे जी पुलिस, ॼाम साहब थाणे जी पुलिस, 60 मैल थाणे जी पुलिस, अठठ मोरी चौकी जी पुलिस पहुची वई, ॻोठ खे घेरे में आणे छॾियो। पुलिस न्यू महिराण न्यूज़ खे पंहिंजे मौक़ुफ़ में ॿुधायो त असां मोबाइल लोकेशन ज़रिए हिते पहुता आहियूं। असांजी का ज़ाती दुश्मनी कोन आहे। जवाबदार जो चवण हो त असां कॾहिं का फुर कई ई नाहे, कॾहिं का चोरी कई। पुलिस बिला जवाज़ असांजे घरनि ते चढ़ाई कई आहे। इहा सरासर नाइंसाफ़ी आहे।